सेवन मां के खबर ॾींदा हलूं तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ भान सईदाबाद वेझो ट्रेन जो ट्रक खे टक्कर, ड्राइवर कटिजी फौत। लाश 1 कलाक खां पोइ पीर मुशाक मां हथकियो वियो। लारकानी खां कोटड़ी वेंदड़ मोहनजोदड़ो एक्सप्रेस भान सईदाबाद वेझो पीर मुशाक वटे रेलवे ट्रैक क्रॉस कंदड़ ट्रक सां टकराइजी वई, जंहिं सबब ट्रक जो अॻियों हिस्सो टुकड़ा टुकड़ा थी वियो ऐं ड्राइवर कटिजी फौत थी वियो। हादसे जो शिकार थियल ट्रक शाख में किरी पई। फौती ड्राइवर जो लाश 1 कलाक खां पोइ पीर शाख मां ॻोल्हे हथकियो वियो, जंहिंजी सुञाणप साहिब खान सोलंकी तौर थी। हादसे दौरान ट्रेन जा मुसाफ़िर महफ़ूज़ रहिया, जॾहिं त टक्कर जे धमाके सबब इलाइक़े में खौफ़ पखिड़िजी वियो। फौती ड्राइवर जो लाश ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले कयो वियो। इलाइक़े वासियुनि जो चवणु हो त ॼाणायल हंध ते रेलवे क्रॉस वक़्तु को बि गेट न हुजण करे हर वक़्तु ट्रेन हादसनि जो ख़दशो मौजूदु रहे थो। ರೇಟ್ ನನಗೆ ಸಾರ್